पिरागोट लगे गोट कादनबाशी जे रवासी पोरियत गुल मोहम्मद सोलंगी कैसर जहिड़ी मोज़ी बीमारी सबब सख़्त तकलीफ़ुनि में मुब्तला आहे। जॾहिं त संदसि घर में गुरबत जे करे हालतूं तमामु घणियूं ख़राब थी वियूं आहिनि। गुल मोहम्मद जे नौजवान न्याणी जेका ऑपरेशन दौरान ओचितो अखियुनि जे नूर खां महरूम थी वई। गुल मोहम्मद ऐं संदसि ख़ानदान सरहदी वारनि ऐं सरकारी इदारनि खां मदद जी अपील कई आहे त खेनि बीमारीअ जो इलाज ऐं ज़िंदगी जा बुनियादी हक़ फ़राहम कया वञनि। लाड़काने दीनार में आ 6 महीने जो कोर्स है। आशान सोंजो कोर्स आ। कोरोना खां पोइ वरी छा कंदा होता? मज़दूरी कंदा आहियूं भाउ, कुझु ई कोन्हे ॿियो। हाँ, घणो टाइम थिया तव्हांखे बीमारी? वेई टाइम थी विया बीमारीअ खे भाउ, हिकु जान जाए वेई अणाव तो वरी सफ़ा कमाए कोन था सघूं। पुट न्याणी औलाद घणी आहे? हा, 2 पुट ऐं हिकिड़ी न्याणी आहे। हा, पुट बि नंढा हुए। उन खां पोइ वरी असांजी हिकिड़ी न्याणी ॾिनी, उहा उनखे मगज़ में ॻोढ़ा निकिता। पोइ राखी वटि वियासीं। राखी चए बाबा हिन हाणे ऑपरेशन थींदी मुख़्तियार लाखो खैरपुर। पोइ वरी उन्हनि जी कई ऑपरेशन। पोइ वरी 6 महीननि में दीदा आयसि। पोइ वरी महीनो ॾेढ वरी जो नादू नहीं जागो न बाबा न सफ़ा सही का शइ बि न हुअसि। ऑपरेशन का पोले ऑपरेशन खां पोइ दीदा रियल वरी हाणे आखिर को ॾिसी थी न न को शइ न बा हथ खां वठी था वीचारी फेराइनि। पोइ वरी 6 महीननि में हुन चयो दीदा ईंदसि, अञा कोन आई त वरी ॿी ऑपरेशन कयूं। 5 कलाक हिकिड़ी ऑपरेशन हले खैरपुर सिविल में। हा, असांखे डॉक्टर वटि। सो हाणे त साल ॾेढ थी विया हुन वीचारीअ खे बि। उहा बि ईअं पई आहे। सो बस अलाह थो हलाए, बाक़ी ताक़त असांखे कोन्हे। वाह न न कोई न आयो आहे, कोई बि न। हा, सरंदी वारो कोई बि न आयो आहे। वेहूं था, वेहो खाऊं था। असां चवणु चाहियूं था असांजो इलाज थिए ॿिन्हिनि जो। इलाज जो मुमकिन आहे तयारी थी ॿुधाईंदा? हितां चयो कराची वञो। पोइ कराची बि पटे सटे कुझु खणी वियासीं। हितां वरी मोटी आया। चयूं त बाबा डॉक्टर उहो ई कंदो जंहिं ऑपरेशन कई, उहो ई कंदो डॉक्टर मुख़्तियार लाखो। हाणे ईंदा हुआ 12-18 ॾींहं। उहा मुंहिंजो त इलाज फ्री कयो मां।